नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं मेहड़ में ॻोठ हुसैन ॾीपर में रांदि खेॾंदे मासूम निंगरी ॿोॾि जे पाणीअ में ॿुॾी फौत थी वई आहे। 3 वरियनि जी ज़हरा धीअ मंठा ॾेपर पेर तिरकण सबबि ॿोॾि जे पाणीअ में ॿुॾी फौत थी वई आहे। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। अव्हांखे आगाह कयूं पिया, मासूम निगरी पेर तिरकण सबबि फौत थी आहे। मेहड़ में ॻोठ हुसैन ॾेपर में रांदि कंदे मासूम निगरी ॿोॾि जे पाणीअ में ॿुॾी फौत थी आहे। 3 वरियनि जी ज़ोहरा धीअ मंठार ॾेपर पाणी में पेर तिरकण सबबि ॿुॾी फौत थी वई आहे। तहती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सुमरो हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल्ला, ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, निगरी ॿुॾी फौत थी आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, मेहर तालुके में ॿोॾि खे 2 महीना गुज़रण बाद अञा ताईं पाणी निकाल न आहे थी सघियो, जॾहिं त मेहर तालुके जे ॻोठ हुसैन ॾेपर में रांदि करण दौरान 3 वरनि जी मासूम ॿारी ज़ोहरा थी मंठा ॾेपर पेर तिरकण सबबि ॿोॾि जे पाणी में ॿुॾी वई, जंहिंखे वारसनि पारां फौरी तौर ते ॿाहिरि कढी इलाज तालुके मेहर आंदो वियो, जिथे डॉक्टरनि पारां मासूम निंगी जे फौत थियण जी तस्दीक कई, जंहिं बाद वारस संदसि मासूम ॿार जो लाश ॻोठ खणाए वियो, जॾहिं त लाश घर पहुचंदे घुरण मची वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी, तफ़सील ॾिना।